इन मोरो मां रिपोर्ट शामिल कंदासीं जानी जुमानी जी त पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां मरसू मरसू सिंध न ॾिसू जे नारे हेठि एहतिजाजी रैली कढी वई आहे जेका शहर जो गश्त कंदी मोरो प्रेस क्लब आॾो पहुती आहे, जंहिंजी अॻवानी सिटी सदर नज़ीर अहमद मेमून, अहमद नवाज़ बहण, खान मोहम्मद आवान, मोहम्मद इस्माइल कुराई, रहीम बख्श ज़रदारी, हाजी असलम अमीन आराई, हाजी बादल ज़रदारी, अली अकबर समो, अकबर वेझर, अकरम चांडियो, नूर सोलंगी, गुलाम हुसैन सोलंगी, मोज़म्मिल सोलंगी, ज़ुल्फ़कार चौहान, लाला मोहम्मद खान कुराई, गुलाम मुर्सा आराई, अकरम आराई, आसिफ लंजार समेत वॾे अंग में शिरकत कई आहे। रैली मोरो शहर जे दादू रोड ओल्ड लंजार हाउस खां कढी वई, जेका मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदी मोरो प्रेस क्लब आॾो पहुती, जिते पार्टी अॻवाननि ख़िताब कयो। चयो त असां मरी वेंदासूं पर कॾहिं बि सिंध ते धारो हणण न ॾींदासूं। सिंधु दरिया असांजी जान में हाज़ुर आहे, छाकाणि त सिंधु मां वंदड़ पाणी असांजो जियापो आहे, जंहिं जियापे ख़िलाफ़ उथंदड़ हर आवाज़ खे दॿायो वेंदो। उनखे बंदि करण जी नाकाम कोशिशि कंदड़ खे उहे हथ असीं खपे छॾींदासीं। हिन चयो त मोदी सरकार पाकिस्तान ऐं सिंध मथां वार करे रही आहे। अगरि हिन खे पाक फ़ौज जवाबु ॾिनो त वरी तयारु थी ऐं भरपूर जवाबु मिलंदो।